वक्त मौजूद आहियां खानापुर शहर के मेन रस्ते ते, जिते खानापुर शहर में बदअमनी चोट चढ़ियल है, जिते जुआ आकड़ा पर्ची ऐं बदअमनी तमाम घणी वधी वई है। इन हवाले से अचो तो शहर के सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरनि के अॻवाननि खां या शहरी मौज़ुनि खां पुछूं उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। त ये बदअमनी ऐं उन खां अलावा जेका फुरूं धाड़ा थियण जो सबबु समाजी बुराइयूं आहिनि। शहर जे अंदरि जेके जुआ हले थी, या उन खां अलावा आकड़ा पर्ची जो सिलसिलो हले थो, या उन खां अलावा जेके ॿियूं जेके स्कीमुनि जे हिसाब सां जेको कमु हले थो शहर जे अंदरि, इन्हनि जेका आहे जुआ मनीशियात खां वञी करे हालात वञी करे बदअमनी ते पहुचनि थियूं। त शहर जे अंदरि जेका एतिरा घर आहिनि जिन जा जुगा सिर्फ़ु इन जे करे ख़तमु थी विया आहिनि त उहे जेके समाजी बुराइनि में वकिड़ियल पिया आहिनि। कोई जेका आहे व्याज जे कारोबार में लॻो पियो आहे, मजबूरन जेका को माण्हू वञी करे व्याज ते पैसा खणनि था, त खणण जी सूरत में छा थो पए त उनजो जुगो ई वञी करे सड़ी थो पए। ऐं उनजा बाक़ाइदे जेके गैंग ठहियल आहिनि जेके इन समाजी बुराइनि जी तरफ़ माण्हुनि खे राग़िब कंदा था वञनि। हाणे कंहिंखे जेका आहे आकड़ा पर्ची जी सूरत में, कंहिंखे जेका जुआ जी सूरत में, वरी कंहिंखे जेका कहिड़ी सूरत में इन शइ खे वरितो अथऊं, पोइ हालतूं वञी करे इहे थी थो पवनि त शहर जे अंदरि बदअमनी थी थी, कॾहिं फुर आहे, कॾहिं धाड़ो आहे, कॾहिं लूटमार आहे। तंहिंजे करे शहर खानपुर हिन महिल जेके जीअं चइजे जेका समूरी जेका समाजी बुराइयूं हिन वक़्तु जेका खानपुर शहर जे अंदरि जेके घर कजे आहे सो उन ते जेको आहे त कंट्रोल थिए कोन थो पियो। उहे माण्हू जेके व्याजनि ते पैसा वठनि था पिया, पोइ जॾहिं उहे पैसा वरी रिकवरी जे लाइ जॾहिं व्याजखोर उन्हनि ॾे अचनि था पिया त उहे पैसा उन्हनि खे हुजनि कोन था पिया। पोइ उहे वञी करे कंहिंजा मोटर साइकिल खसनि था, कंहिंखां कंहिंजा पैसा खसनि था ऐं ॾोह कनि था पिया। अहिड़े नमूने ॾोह वधे थो। आकड़ा पर्ची बि हिकिड़ी जुआ आहे, उहा थिए थी पई, जेको पैसा हाराए थो पियो उहो वञी करे जेको आहे त उहो क्राइम करे थो पियो। पोइ क्राइम करण जे लाइ उहो इहो ई कुझु करे थो, कुझु तुंहिंजा लोकल माण्हू आहिनि, कुझु ॿाहिरियां माण्हू जेके आहिनि वठी करे पोइ चोरियूं बि कराइनि था ऐं क्राइम बि कराइनि था पिया। हाणे जुआ, आकड़ा पर्ची या सूद, इहे व्याज जेके आहिनि इहे बंदि न थींदा त अमन अमान किथां थींदो। इहो त हाणे पुलिस जे कप्तान जी ज़िम्मेवारी आहे त हो पंहिंजे ज़िले में अमन अमान करण जे लाइ जेको आहे त पंहिंजी कहिड़ी हिकमत अमली जोड़े थो पियो ऐं हुन कहिड़ी जोड़ी आहे। हिते त पुलिस जो त असांजे हिन शिकारपुर खानपुर में त को खानपुर में छा टके जो सॼे ज़िले में टके जो बि हाल कोन्हे। हिते जेके बि चोरियूं थींदियूं या मोटर साइकिलियूं वञनि थियूं पियूं खसिजी, उहे पुलिस जे ई तवरसल सां मोटनि थियूं पियूं। पुलिस हुन में इन्वॉल्व आहे। असां पहिरियों ई निशानदी कई आहे ऐं पुलिस ई उहे जेके आहिनि त मोटर साइकिलियूं वापसी कराए। उहो हे को हे पंहिंजो को पुलिस जी कारकर्दगी कोन्हे त को ॼण हे वञी करे जेको आहे त मुक़ाबिला करे मोटर साइकिलियूं। या बदअमनी जी मेन जेकी वजह आहे उहा आहे इहे जेकी जुआ शहर में थिए थी, या आकड़ा पर्चियूं हलनि थियूं। जुआ में अचे थो को माण्हू ग़रीब घर जो बि जेकॾहिं अचे थो, पर जुआरी आहे उहो वञे थो जुआ ते वञे थो, पैसा हाराए थो त पोइ उनजो दिमाग़ शैतानी कमु करे थो, पोइ वञी इहे बदअमनियूं थियनि थियूं। इन जी रोकथाम असांखे का बि नज़र न आई आहे। काफ़ी अरसे खां वठी इहे जेके आहिनि आज़ार आहिनि शहर में, ऐं आवाम इन्हनि खां परेशान आहे। शरीफ़ माण्हू परेशान आहे। पोइ व्याजखोरी आहे, पोइ माण्हू व्याज ते पैसा बि वठी जुआ खेॾनि था। तंहिंजे करे घरनि जो निज़ाम बिगड़जी वियो आहे। जेके जुआरी घर में आहिनि उन्हनि जा ॿार बच्चा उहे परेशान पंहिंजे भातियुनि जे करे आहिनि त असांजा भाती जुआ खेॾनि था, त उन्हनि जे घर में जेको आहे सो खाइण जे लाइ बि न आहे, पर जुआ खेॾनि था उहे। जेकॾहिं जुआ जी इजाज़त हिते न हुजे, जेकॾहिं इंतिज़ामिया उन ते कंट्रोल करे त मां सम्झां थो त बदअमनी बि रोकिजी सघे थी। ऐं बदअमनी ते कंट्रोल बि ईअं थींदो त पंहिंजो जुआ खे रोकराइजे, आकड़ा पर्चियुनि खे रोकराइजे, इन्हनि शयुनि ते कंट्रोल कजे। ऐं ॿी जेकी समाज में बुराइयूं आहिनि उहो मां ॾिसां थो त मेन पॉइंट असां यको इन रोईंदा बि अचूं था त बाबा क़ब्रस्ताननि ते बि कब्ज़ा आहिनि। उहे बि माण्हुनि जा शहर जेके आहिनि, शहर जा माण्हू वेही करनि था, हिक खे रोक ॿियो करे थो, ॿिए खे रोक टियों। क़ब्रस्तान आहे, पाणी जो निज़ाम आहे, खानपुर में सेवरेज जो उहो ॾेखारियो। उन खां पोइ काफ़ी अमन थी चुको हुयो असां वटि। हाणे कुझु टाइम खां वठी करे मतिलबु आहे त उहो सिलसिलो ॿीहर शुरू थियो आहे। को टाइम त अहिड़ो हूंदो हुयो त असां वटि मतिलबु आहे त शहर जो माण्हू मोटरसाइकिल कढी करे रोड ते पुॼण जे लाइ तयारु न हूंदो हो। जेकॾहिं मोटरसाइकिल पहुती त उहा मोटरसाइकिल उतां हली वेंदी। विच में तमामु सुठो मतिलबु ॻाल्हि त कमु थी चुको हुयो खानपुर में। अमन अमान ॾाढो हुयो, सुठा पुलिस ऑफिसर हुया। असां कॾहिं बि ईअं न चाहियो आहे त फ़लां SHO खे, फ़लाणे DSP खे हिते मुक़ररु कयो त अमन थींदो। असां इहो ई चाहींदा आहियूं त कहिड़ो बि पुलिस ऑफिसर अचे खानपुर में, कहिड़ो SHO अचे, XYZ कहिड़ो बि हुजे, असांखे अमन खपे।
ऐं हाणे जेको आहे असां वटि खानपुर में मतिलबु ॻाल्हि त समाजी बुरायूं ॾाढियूं आहिनि। उहा तव्हां जुआ वठो, व्याजखोरी, मंशियात, इहे बुरायूं आहिनि। इहे जेके बुरायूं आहिनि इहे मतिलबु ॻाल्हि त सभिनी खां वधीक अमुन अमान खे ख़राबु थियूं कनि। असां वटि इहा पोज़ीशन पहुती आहे त असां वटि व्याज जो सिस्टम बुरायूं अरूज ते आहिनि। ख़ासि तौर ते जुआ जेकी आहे असां वटि आम जाम हले थी ऐं आकड़ा पर्ची आहे ऐं इहे तमामु जेके आहिनि खानपुर शहर जे अंदरि इन बुराइनि असांखे मुआशिरे खे जकड़े छॾियो आहे ऐं असांजो खानपुर जेको आहे तबाह थी वियो आहे। छो त इहो जुआ जेको आहे जुआ ऐं सूद जेको इहे हिकिड़ा अहिड़ा मर्ज़ आहिनि जंहिंखे जुआ खे ख़ासि तौर ते उमुल इमराज़ चयो वेंदो आहे, तमामु बुराइनि जी जड़ चयो वेंदो आहे। इन जे करे जेकॾहिं जुआ बंदि हूंदी त पोइ माण्हू जेको आहे जो व्याज बि बंदि थी वेंदो। इन जे करे असां इंतिज़ामिया गुज़ारिश था कयूं जुआ ते व्याज ते तमामु सख़्ती सां जेको आहे सो इन ते इन खे बंदि कयो वञे ऐं सख़्ती सां नोटिस वरितो वञे। ऐं ख़ासि तौर ते असांजे शहर बदमनी जे वर चढ़ी वियो आहे। मोटर साइकिलुनि जी फुर्ती ऐं घरनि में मेहन जी चोरी, बकरी जी चोरी, दुकाननि जी चोरी, घरनि में चोरी थिए थी। बहरहाल इहे तमामु जेको आहे इहो मुआशिरे जे अंदरि इन बुराइनि जो सबबु जेको आहे असुलु जुआ आहे। जॾहिं जुआ जे अंदरि माण्हू पैसा हाराए थो वञे त पोइ व्याज जी तरफ़ वञे थो। व्याज में पंहिंजो जेको आहे घरु विकिणे थो, पंहिंजी जाइदादूं विकिणे थो ऐं असांजो मुआशिरे जे अंदरि इहे तमामु अहिड़ा माण्हू आहिनि जेके सफ़ा तबाह थी विया आहिनि, जंहिंजूं जायूं विकामजी वियूं, जाइदाद दुकान विकामजी विया ऐं उहे पंहिंजो। जी नाज़रीन, अवां खानपुर शहर जे सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु हो त खानपुर में समाजी बुरायूं घर करे चुकियूं आहिनि, जंहिंमें जुआ, आकड़ा पर्ची ऐं व्याज और उरूज ते जेको आहे सो कारोबार हलाए रहिया आहिनि। जुआ, आकड़ा पर्ची इन समाजी बुराइनि ऐं बदअमनी जो हिकु अहम कारण आहे। हिन जो चवणु हो त शहर में समाजी बुरायूं तमामु वधी वियूं आहिनि ऐं इन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर में सुठा ऐं बहितरीनु ऑफिसर मुक़ररु कया वञनि। SHO, DSP सतह जा सुठा ऑफिसर मुक़ररु कया वञनि, उन्हनि खे छूट ॾिनी वञे, उन्हनि खे पाबंद बणायो वञे त शहर में जुआ, आकड़ा पर्ची ऐं बदअमनी जो ख़ात्मो करायो वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु आसिम दायो, सिंधली न्यूज़, खानपुर।